मती अध्याय 8 कोड़ीअ खे ठीकु करणु। जॾहिं यीशु पहाड़ीअ तां लथो त हिकु वॾी भीड़ संदसि जे पोयां हलण लॻी। एतिरे में हिकु कोड़ी माण्हू यीशु वटि अची हुन जे अॻियां पंहिंजो सीस नवाए करे चयईं, हे प्रभु, अगरि जे तूं चाहीं त मूंखे इन कोड़ मां शुद्ध करे सघंदो आहीं। इन ते यीशुअ पंहिंजा हथ उन ॾांहुं वधाए करे ऐं उन खे छुई करे ईअं चयईंसि, मां चाहियां थो त तूं शुद्ध थी वञ। तॾहिं उहो कोड़ मां ओॾीमहिल ई शुद्ध थी वियो। यीशुअ उन खे चयईं, ॾिस, इन जे बारे में कंहिंखे कुझु बि न ॿुधाइजांइ, पर पहिरियों वञी पंहिंजे पाण खे याजक खे ॾेखार, ताकी उहो तुंहिंजी जांच करे ऐं पाण सां गॾु कोड़ मां शुद्ध थियण जो चढ़ावो खणी वञी चढ़ाए, जेको मूसा जे नियम जे मुताबिक़ नकी कयल आहे, ताकी माण्हुनि खे ख़बर पए कि तूं शुद्ध थी वियो आहीं। रोमी सूबेदार जो विश्वास। जॾहिं यीशु कफरनम नगर में दाख़िल थिए ई पियो त हिकु रोमी सूबेदार उन वटि आयो ऐं संदसि खे मिनथू करे ईअं चवणु लॻो, हे प्रभु, मुंहिंजो हिकु दास लकवे जे रोग सां घर में पलंग ते पियो आहे ऐं उहो ॾाढो पीड़ा में आहे। तंहिं ते यीशुअ उन खे चयईंसि, मां तुंहिंजे घर अची करे हुन खे ठीकु कंदुमि। सूबेदार उन खे चयईंसि, हे प्रभु, मां इन लाइक़ु न आहियां कि तूं मुंहिंजे घर अची, पर तूं रुॻो उतां ई चई छॾींदई त मुंहिंजो दास ठीकु थी वेंदो, छोकी मां पाण बि कंहिं अधिकार जे हेठां आहियां ऐं सिपाही बि मुंहिंजे अधिकार जे हेठां आहिनि। ऐं जेकॾहिं मां कंहिं हिक खे चवंदो आहियां वञ, त उहो हली वेंदो आहे, ऐं जेकॾहिं ॿिए खे चवंदो आहियां अचु, त उहो ईंदो आहे, ऐं पंहिंजे कंहिं दास खे चवंदो आहियां कि इहो कमु कर, त उहो कंदो आहे। इहो ॿुधी यीशुअ खे ताजुब थियो, ऐं जेकी भीड़ संदसि जे पोयां हली रही हुई उन्हनि खे पोयां मुड़ी करे हुन चयईं, मां तव्हांखे सच थो चवां कि मां अहिड़ो विश्वास त इज़राइल में किथे बि न पातो आहे। मां तव्हांखे चवां थो कि ॾाढा माण्हू पूरब ऐं ओलह जी दिशा मां अची करे अब्राहम, इसहाक ऐं याकूब सां गॾु स्वर्ग जे राज में रोटी खाइण विहंदा, पर परमेश्वर जे राज जी संताननि खे ॿाहिरि ऊंदाहे में जेकी नर्क खे थी ॾेखारे फिटो कयो वेंदो, जिते उहे रोईंदा ऐं पंहिंजा ॾंद पीसींदा। इन खां पोइ यीशुअ सूबेदार खे चयईंसि, पंहिंजे घर हलियो वञ, छोकी जेको तूं विश्वास कयो अथई उहो ई तुंहिंजे लाइ थी चुको आहे। ऐं ओॾीमहिल ई उन जो दास ठीकु थी वियो। यीशुअ जो ॾाढनि बीमारनि खे ठीकु करणु। जॾहिं यीशु पतरस जे घर पहुतो त उते हुन ॾिठईं कि पतरस जी ससु बुखार में लेटी पई आहे। यीशुअ जॾहिं पतरस जी ससु जे हथ खे छुयईंसि त संदसि जो बुखार लही वियो ऐं उहा उथी करे हुन जी महिमान नवाज़ी करणु लॻी। जॾहिं संझा थी त ॾाढनि ई माण्हुनि खे जेके दुष्ट आत्माउनि जे द्वारा सतायल हुआ उतां जा माण्हू यीशुअ वटि वठी आया, ऐं यीशुअ पंहिंजे हिकिड़े ई वचन सां दुष्ट आत्माउनि खे कढी छॾियईं ऐं जेके बि बीमार हुआ उन्हनि सभिनीनि खे ठीकु कयईं। इहो इन करे थियो ताकि जेको वचन परमेश्वर यशाया भविष्य वक्ता जे द्वारा चयो हो उहो पूरो थिए। हुन असांजे कमज़ोरियुनि खे खणी वरितईं ऐं असांखे बीमारियुनि मां ठीकु कयईं। यीशुअ जो चेलो ठहण जी क़ीमत। हिकु ॾींहुं जॾहिं यीशुअ पंहिंजे चारो तरफ़ हिकु वॾी भीड़ खे ॾिठईं त हुन पंहिंजे चेलनि खे झील जे उन पार हलण जी आज्ञा ॾिनई। इन खां पहिरियों कि उहे ॿेड़ीअ में वेही करे उन पार वञनि, उते हिकु धर्मशास्त्री यीशुअ वटि आयो ऐं संदसि खे चयईं, हे गुरु, जिते बि तूं वेंदे मां तुंहिंजे पोयां पोयां ईंदुमि। यीशुअ उन खे चयईं, लोमड़ियुनि खे त गुफ़ाऊं ऐं पखियुनि खे त आखेरा हूंदा आहिनि, पर माण्हूअ जे पुट खे त पंहिंजो सिर ढकण जी बि जॻहि कोन्हे। चेलनि मां कंहिं हिकु ॼणे हुन खे चयईंसि, हे प्रभु, पहिरियों मूंखे वञण ॾे कि मां पंहिंजे पिता खे दफ़नाए अचां। पर यीशुअ उन खे चयईं, तूं मुंहिंजे पोयां हलियो अचु, मुअलनि खे पंहिंजा मुर्दा दफ़नाइण ॾे। यीशुअ जो तूफ़ान खे शांत करणु। पोइ जॾहिं यीशु ॿेड़ीअ ते चढ़ियो त हुन जा चेला बि उन ई ॿेड़ीअ में चढ़ी करे संदसि सां गॾु विया, ऐं ईअं थियो कि ओचितो ई उन झील में ॾाढो वॾो तूफ़ान आयो ऐं ॿेड़ी पाणीअ जे छोलियुनि सां ॿुॾण लॻी, पर यीशु सुम्ही पियो हो। तॾहिं चेला यीशुअ जे अॻियां वञी संदसि खे उथारे करे चवणु लॻा, हे प्रभु, असांखे बचाए, असां सभु ॿुॾी करे नाश थी वेंदासीं। यीशुअ उन्हनि खे चयो, हे अल्प विश्वासियो, छो था ॾको? उन खां पोइ यीशुअ उथी करे तूफ़ान खे ऐं पाणीअ जी लहरुनि खे हुकुम ॾिनई कि शांत थी वञो। तॾहिं सभु शांत थी वियो। इहो ॾिसी सभु चेला ताजुब करे ईअं चवणु लॻा, हे केरु आहे कि तूफ़ान ऐं पाणीअ जी लहरूं बि इन जी आज्ञा मञनि थियूं। दुष्ट आत्माउनि खां सतायलनि ॿिनि ॼणनि खे छुटकारो ॾियणु। पोइ जॾहिं यीशु झील जे उन पार गदरेनियो जे क्षेत्र में पहुतो
त उते 2 ॼणा जंहिंमें दुष्ट आत्माऊं हुयूं क़बरुनि मां निकिरी करे हुनखे मिलिया। उहे एतिरा हिंसक हुआ कि केर बि उन रस्ते तां अची वञी न सघंदो हो। उन्हनि यीशुअ खे ॾिसी वॾे वाके सां चयो, हे परमेश्वर जा पुट, असां सां तुंहिंजो छा वास्तो? छा तूं वक़्त खां पहिरियों असांखे सजा ॾियण आयो आहीं? उते थोरो ई परते हिकु वॾो सूअरनि जो झुंड चरे रहियो हो। दुष्ट आत्माउनि यीशुअ खे मिनथू कयूं, अगरि तूं असांखे इन माण्हूअ मां कढी रहियो आहीं त तूं असांखे इन सूअरनि जे झुंड में मोकिले छॾ। यीशुअ उन्हनि खे चयो, वञो। तॾहिं दुष्ट आत्माऊं उन्हनि माण्हुनि मां निकिरी करे सूअरनि में समाइजी वयूं ऐं सॼो झुंड पहाड़ीअ जी चोटीअ तां झील में वञी किरियो ऐं ॿुॾी मरियो। इहो ॾिसी सूअरनि जा चराइण वारा उतां भॼी करे नगर में विया ऐं वञी करे उन 2 माण्हुनि सां छा थियो जंहिंमें दुष्ट आत्माऊं हुयूं उन जो सॼो हाल माण्हुनि खे चई ॿुधायो। तंहिं ते सॼो नगर यीशुअ सां मिलण जे लाइ निकिरी आयो ऐं उहे यीशुअ खे ॾिसी करे मिनथू करण लॻा कि असांजे नगर मां ॿाहिरि हलियो वञ।